मुलाज़िमनि ते तशद्दुद ख़िलाफ़ सरी सिंध जे अस्पतालुनि में OPDs जो बाइकॉट। ग्रैंड हेल्थ अलायंस जे सॾ ते समूरी सिंध में मुज़ाहिरा ऐं रैलियूं। कराची प्रेस क्लब आॾो सेहत खाते जे मुलाज़िमनि जो धरणो बि जारी। हैदराबाद, सखर, लाड़काणो, मीरपुर ख़ास, उमरकोट, नवाबशाह ऐं ॿियनि शहरनि में बि एहतजाज। जैकाबाद, दादू, कंबर, कशमोर, पीरगोट, छाछरो ऐं मोरो में बि मुज़ाहिरा। ठठो, शहदादपुर, हाला, टंडोबागो, चंबड़, पडीदन, पनवाकिल, मातली ऐं शाहपुर चाकर में बि एहतजाज। अस्पतालुनि में OPDs जे बाइकॉट सबब हज़ारें मरीज़ रुली विया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ लंडन में हिकु ॾींहुं वधीक तरसी पियो। वज़ीर आज़म खे पंहिंजे वॾे भाउ ऐं पार्टी जे क़ाइद नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात बाद राति वतन लाइ वापसि रवानो थियणो हो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ आख़िरी वक़्त ते लंडन यात्रा में हिकु ॾींहं जी वाधि करे छॾी। ज़रियनि मूजिबि शहबाज शरीफ़ ऐं नवाज़ शरीफ़ में 4 मुलाक़ातूं थी चुकियूं आहिनि। ॿिन्ही अॻवाननि विच में मुलाक़ात दौरान नओं आर्मी चीफ अहलियत जी बुनियाद ते मुक़ररु करण ते इतफ़ाक़ कयो वियो। मुलाक़ात दौरान आर्मी चीफ जी मुक़ररी ते PDM क़यादत खे बि एतमाद में वठण जो फ़ैसिलो कयो वियो। लंडन में गैर रस्मी ॻाल्हि ॿोल दौरान वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त नए आर्मी चीफ जी मुक़ररी आइनी मामिलो आहे जंहिंखे आइन मुताबिक़ तय कयो वेंदो। वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल जो चवणो हो त 29 नवंबर खां अॻु ई नए आर्मी चीफ जे नाले जो ऐलान थी वेंदो। अॼु बि मज़दूरनि खे 10,000 रुपया माहवार पघार ॾिनी वञे थी। हुकूमत मज़दूरनि जी पघार 25,000 रुपया मुक़ररु त कई, पर इहा रुगो कागज़ी कार्रवाई ताईं महदूद आहे। सिंध हाई कोर्ट जे जज जस्टिस सलाउद्दीन पंवर जा रिमार्क्स सोशल सिक्योरिटी कोर्ट्स जे क़याम बाबति ॿुधणी दौरान अदालत पारां मज़दूरनि जी दादरसी जे लाइ को बि फॉरम न हुजण ते ख़दशनि जो इज़हार। अदालत चयो त मज़दूरनि जी एतिरी पघार आहे जो कपिड़ा बि नथा वठी सघनि। कंपनीज़ में मरी वेंदड़ पोरियतनि जे मौत जा ज़िम्मेवार असां आहियूं। असां हिननि जे हक़नि जे लाइ नथा ॻाल्हायूं। अदालत ईंदड़ ॿुधणी ते सिंध एम्प्लॉयज़ सोशल सिक्योरिटी इंस्टीट्यूट जे चेयरमैन खे तलब करे वरितो। मलीर में रेंजर्स जी कार्रवाई। 2 ज़ख़्मी जवाबदारनि समेत 4 ॼणा गिरफ़्तार। 2 मुख़वी ॿारड़ा बाज़ियाब। रेंजर्स तर्जुमान मूजिबि शाह लतीफ़ टाउन वारे इलाइक़े दाऊद शोरोगोट में रेंजर्स टीम ॻुझे इतला ते कार्रवाई कई। कार्रवाई दौरान जवाबदारनि ऐं रेंजर्स में मुक़ाबिलो थियो। मुक़ाबले बाद 2 ज़ख़्मी जवाबदारनि सूदो 4 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो। गिरफ़्तार कयलनि में अली अकबर, आकिब, मंज़ूर ऐं उमैर शामिल। कार्रवाई दौरान शाह फैसल कॉलोनी मां अगवा थी वियल 2 ॿारनि रोहान ऐं रहीम खे बाज़ियाब करायो वियो। जवाबदारनि मुख़बिन जे वारसनि खां 5 करोड़ रुपया भुग तलब कयो हो। गिरफ़्तार कयल समूरा जवाबदार पुलिस हवाले। सूबाई वज़ीर शर्जील मेमण जो चवणु आहे त इमरान ख़ान ऐं संदसि पार्टी जा ॿिया अॻवान मुल्की इदारनि जी शराफ़त जो नाजाइज़ फ़ाइदो पिया खणनि। PTI सरबराह पंहिंजी ज़बान खे लगाम न ॾिनो त 22 करोड़ अवाम खेसि कॾहिं बि माफ़ न कंदो। पंहिंजे जारी कयल बयान में शर्जील मेमण चयो त इमरान ख़ान पहिरीं मौज़िज़ जजिस ऐं इलेक्शन कमिश्नर ख़िलाफ़ गंदी ज़बान इस्तेमालु कई। हाणे पाक फ़ौज जे सीनियर ऑफिसर्स ख़िलाफ़ कूड़ा इल्ज़ाम हणी रहियो आहे। इमरान ख़ान पंहिंजे आकाउन इसराइल ऐं भारत खे ख़ुशि करण लाइ पाकिस्तान ख़िलाफ़ साज़िश करे रहियो आहे। इमरान ख़ान जो मक़सदु आहे त हर इदारो संदसि टाइगर फोर्स बणिजी कमु करे। पूरी क़ौम पंहिंजी अदलिया, फ़ौज ऐं इलेक्शन कमिशन सां गॾु बीठल आहे। सखर पुलिस ॿेलो कचे में कार्रवाई करे 20 ॾींहं अॻु अगवा थियल कशमोर वासी नौजवान दिलशाद खोसो खे बाज़ियाब कराए वरितो। नौजवान औरताणे आवाज़ ते हिरकजी बख्शापुर मां अगवा थी वियो हो। नौजवान जी बाज़ियाबी लाइ धाड़ेलनि वारसनि खां भुंग बिखुरियो। फैज़गंज वेझो 10वीं क्लास जो शागिर्द पुरसरार तौर गुम। वारिस परेशान। ॻोठ हाजी अला वदायूं शहरवासी शागिर्द हसन रज़ा शहर घर खां शहर ईंदे गुम थी वियो। ॻोल्हा बावजूद पतो न पइजी सघियो। वारसनि पारां शागिर्द जी ॻोल्हा में मदद जी अपील। ऐं सुभाणे T20 वर्ल्ड कप जो महादंगल पाकिस्तान ऐं इंग्लैंड जूं टीम्स मेलबर्न जे मैदान ते आमो साम्हूं थींदियूं।
ॿई टीमूं ट्रॉफी जी जंग लाइ तयारियुनि में मसरूफ़। मौसमियात खाते तरफ़ां सुभाणे वारी मैच में बरसात जो इम्कान ज़ाहिर।